Welcome to Time News Studios. You are watching 11 AM Bulletin. सिंध हाई कोर्ट मलीर नदी में गटरनि जे पाणी सां भारियूं पोखींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो। ॿुधणी दौरान फूड कंट्रोल अथॉरिटी जे इख़्तियारनि ॿुधायो त 21 जनवरी ते भारियुनि जा नमूना लेबॉर्ट्री मोकिलिया विया हुआ। अदालत कावड़ जो इज़हार कंदे चयो त हीउ संजीदा मामिलो आहे, पर को खातो कमु न पियो करे। जेकॾहिं गटरनि जे पाणी सां भारियूं पोखिजनि पियूं त इहो सभिनी लाइ नुक़सानकार आहे। अदालत सेक्रेटरी ज़राअत, फूड कंट्रोल अथॉरिटी ऐं ॿियनि इख़्तियारनि खां 17 फरवरी ताईं हतमी रिपोर्ट तलब करे वरिती। ज़रदारी एंड कंपनी खे हर 3 महीननि खां पोइ लॻंदो आहे त ईंदड़ 3 महीना अहम आहिनि। वक़्तु गुज़री वञण बाद वरी नओं बयान अची वेंदो आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त 3 साल गुज़री वञण खां पोइ बि तव्हांजो को बि चांस न आहिनि। ज़मानो ऐं वक़्तु घणो अॻिते निकिरी वियो, तव्हां घणो पोइते रहिजी विया आहियो। धूड़ एतिरी आहे जो तव्हांखे रस्तो नथो मिले, तंहिं करे कारोबार ते ध्यानु ॾियो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जे चैम्बर में कुअनि जे आज़ार वारो मामिलो सिंध हाई कोर्ट में पहुची वियो। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख़्तियार कयो त वॾे वज़ीर मुराद अली शाह जे चैम्बर में कुअनि डेरा ॼमाए वरिता आहिनि। जस्टिस मोहम्मद अली मज़हर रिमार्क्स न त वॾे वज़ीर जे चैम्बर जी सफ़ाई थी वेंदी, अवां कुअनि ऐं ॿिलियुनि खे छॾे पंहिंजी ॻाल्हि करियो। अदालत दरख़्वास्त गुज़ार खे दरख़्वास्त में तरमीम जो हुकुम ॾींदे मामिलो उकलाए छॾियो। अॻूणे सूबाई वज़ीर शर्जील मेमण ऐं ॿियनि ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासनि वारे रेफरेंस में फ़र्दे जुर्म लागू करण वारी कार्रवाई हिकु भेरो ॿीहर मुलतवी। कराची जी एहतिसाब अदालत में केस जी ॿुधणी दौरान शर्जील मेमण ऐं ॿिया जवाबदार पेश थिया। अदालत शरीक जवाबदार जी ग़ैर हाज़िरी सबबि फ़र्दे जुर्म वारी कार्रवाई मुलतवी करे छॾी। 15 फरवरी ते समूरनि जवाबदारनि खे पेश थियण जो हुकुम। पडीदन वेझो घर खे बाहि लॻण जे नतीजे में नींगरी सड़ी फौत, 5 बकरियूं बि सड़ी मरी वयूं। ॻोठ ग़ुलाम रसूल आराई वेझो रहमतुल्लाह शर जे घर खे ओचितो बाहि लॻी वई। सड़ी फौत थियल 12 वरहनि जी सलमा शर जो लाश इस्पताल मुंतकिल। ख़ौफ़नाक बाहि वाक़े बाद इलाइक़े में सोग। ऐं पीर वसण में नारी जो फाहो खाधल लाश मिलण वारे मामले जो केस दाख़िल। ॻोठ ॾेराणी वासण कूंज शर जे पीउ, सहुरे ऐं मुड़ुस समेत 4 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जो केस दाख़िल करे वरितो आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। अस्सलामु अलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हवाले ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं शामिल कयूं था हिन ब्रेक खां।